काश काश फैसले जी भञ कड़ी न थे हा त शेरल हिन ॻोठ मां तड़ी पार न थे हा। जीजा सॼे ॻोठ खे अदा शेरल जो अफ़सोस थींदो आहे, पर अदा शेरल बि त सबुर करे हा न। ईअं तेश में अची फैसले जो इनकार न करे हा त शायद शेरल जो खुशियुनि भरो घर वीरान न थे हा। जीजा अम्मा अदा शेरल जो घर वीरान नाहे थियो। ॾाढो जुड़ियल ऐं हुनजो पुटु गूंगो ऐं वक़्तु हुनजो घर आबाद करे वेठा आहिनि। केॾा हेॾी चवणिया त मौत ज़िंदगीअ जो सभ खां वॾो नुक़सान नाहे, पर ज़िंदगीअ जो सभ खां वॾो नुक़सान तॾहिं आहे जॾहिं रिश्ता मरी वञनि ऐं असां जीअरा हुजूं।